अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ॿारनि जी इच्छा सां गॾु मां आहियां तव्हांजी होस्ट कशिफ राजपर ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट मंसूर कलबाणी। जीअं त कल जे ईद शो में असां तव्हां सां गॾु हुयासीं ऐं ॾाढी सारी ॻाल्हियूं कयूं, ॾाढा भला भला सेगमेंट हुया, असां वटि प्यारा प्यारा गेस्ट बि हुया ऐं ॾाढो असां इंजॉय कयो, ईद खे ॾाढो इंजॉय कयो। त अॼु जे शो में बि असां ईअं ई इंजॉय करण वारा आहियूं ऐं वरी कुझु वीडियो क्लिप्स बि हूंदियूं, कुझु पिक्चर्स बि हूंदियूं, ॾाढी इंजॉयमेंट वारो अॼु जो शो हूंदो। ऐं उन सां गॾु गॾु असां सां गॾु गेस्ट बि हूंदा ऐं असांजो हिकिड़ो ॾाढो सुठो गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहे जेको आहे मंज़ूर चांडियो, जेको हिकिड़ो मज़ाहिया फनकार आहे ऐं उन सां गॾो गॾु हिकिड़ो सुठो सिंगर बि आहे। पर इनखे असां प्यारे प्यारे गेस्ट ऐं सिंगर खे ॾिसण जे लाइ तव्हांखे वेट करणो पवंदो ऐं पूरो शो ॾिसणो पवंदो, है न? जी। त मंसूर, तव्हांजो कल जो ॾींहुं कीअं स्पेंड थियो? मुंहिंजो कल जो ॾींहुं त ॾाढो सुठो हुयो। घर वेंदे ई कोफ्ता तयार हुया ऐं कबाब हुया, त उन खां पोइ असां उहे खाधासीं। तव्हांजी कीअं ईद गुज़री कशिफ? मुंहिंजी ईद काफ़ी भली गुज़री। मां मतिलबु असां वटि मतिलबु गोश्त कबाब काफ़ी असांजे घर में काफ़ी ठहंदा आहिनि, जीअं तव्हां ॿुधायो, ऐं गोश्त बि ठहियो ऐं असां ॾाढो इंजॉय कयो गोश्त खाई। थोरो फास्ट फूड खाइण ॿाहिरि वियासीं, बिकॉज़ काफ़ी गोश्त खाए असां थकिजी पिया हुआसीं, त असां ॿाहिरि बि कुझु फास्ट फूड खाइण वियासीं, ॾाढो इंजॉय कयो असां। कल त फास्ट फूड खाइण न वियासीं, पर अॼु असां ज़रूरु वेंदासीं। ऐं आई थिंक त असांखे ईद मुबारक चवणु घुरिजे, सभई भुलिजी पियासीं। त ईद मुबारक, ईद जो ॿियो ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे। मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे ईद ॿियो ॾींहुं मुबारक हुजे। त अॼु त कल त असां काफ़ी मज़ो कयो, पर अॼु बि असां तव्हां सां गॾु मज़ो करण वारा आहियूं, ॻाल्हियूं करण वारा आहियूं, है न? ऐं उन सां गॾु असांजो जेको मज़ाहिया असांजो गेस्ट आहे, मज़ाहिया फनकार, उहो बि असां सां गॾु हूंदो ऐं उन सां ॾाढी सुठी कचहरी थींदी। मतिलबु असांजी फनी क्लिप्स और आई कैन से फनी शो स्टार्ट थी वियो आहे। हा, ऐं अॼु जीअं त कुर्बानी ईद आहे, त तव्हां ईंदे ई असांखे बकरी जो आवाज़ ॿुधाए बाबा ॿियो ॾींहुं आहे, कल पहिरियों ॾींहुं गोश्त खाधो आहे घणो उज़ई जो, ज़ाहिर खाइण खां पोइ आवाज़ त निकिरंदो न बच्चा। हा, ॿुधो न आवाज़, इहो आवाज़ पियो निकिरे। गोश्त घणे खाइण खां पोइ महिरबानी करे घणो गोश्त न खाओ, घणे गोश्त खाइण खां पोइ इहे आवाज़ निकिरंदा। असां त कोन खाधो, असां फास्ट फूड खाइण ॿाहिरि वियासीं। माना इहो असांजो गेस्ट तव्हांखे सलाह पियो ॾियणु चाहे त तव्हांखे घणो गोश्त न खाइणु घुरिजे। ॿार त हूअं ई घणो कोन खाईंदा आहिनि, पर वॾनि खे न खाइणु घुरिजे, त आवाज़ ईअं थींदो। बट मूंखां इहो आवाज़ बिल्कुलु नथो निकिरे। कीअं कंदा तव्हां इहो आवाज़? ॾाढो डिफिकल्ट आहे इहो। न, इहो त तव्हां घणो गोश्त खाईंदो न, इहो पाण ई निकिरंदो, तव्हां घणो खाओ कोन, ऑटोमेटिकली निकिरी वेंदो। तव्हांखे कोई महिनत करण जी ज़रूरत ई न आहे कशिफ। माना अॼु तव्हां घर वञी ॾाढो गोश्त खाईंदो, तव्हांजो ऑटोमेटिकली अहिड़ो आवाज़ निकिरंदो। त हलो, सवाल शुरू था कयूं पंहिंजे गेस्ट खां। हलो, असां तव्हांखां पहिरियों सवाल था पुछणु चाहियूं त जेको प्रोग्राम खां पहिरीं असां वेठा हुआसीं, त मां तव्हांखे ॾिठो त ॾाढो सुठो गानो पिया ॻायो, त माना तव्हां हिकिड़ा सुठा सिंगर बि आहियो न? पर सिंगिंग में कुझु फन बि त खपे थो। तव्हांखे ॿिनि टाइप जो आवाज़ सां ॻाइणो आहे, हिकिड़ो माइट जो आवाज़ ऐं हिकिड़ो मर्द जो आवाज़। लेडीज़ ऐं जेंट्स। हा, तव्हांखे आवाज़ ॿुधायां जी, ॿिन्हिनि आवाज़नि में तव्हां असांखे हिकिड़ो गानो ॿुधायो। हा, उहो तव्हां आवाज़ ॿुधो ऐं एंजॉय कयो। ईद आहे, कहिड़ी ईद आई? मां मुहबत तुंहिंजी आहियां, ओ सोना साईं, तूं दिल दे, तूं दिल दे, तूं दिल दे मूंखे दिलबर। मां चाहत तुंहिंजी आहियां, ओ सोना साईं, मां मुहबत तुंहिंजी आहियां, ओ सोना साईं, तूं दिल दे, तूं दिल दे, तूं दिल दे मूंखे दिलबर। ओ मां आशिक तुंहिंजो आहियां, मां मुहबत तुंहिंजी आहियां, मां चाहत तुंहिंजी आहियां, ओ सोना साईं। तोखे अख में कख पइजी वियो, तोखे अख में कख पइजी वियो, मूरे साथ कढियो, तोखे अख में कख पइजी वियो, मूरे साथ कढियो, मूरे साथ कढियो, तोखे कख बि न सांदी आहियां, तोखे कख बि न सांदी आहियां, ओ सोना साईं। वेरी गुड। तव्हां काफ़ी टैलेंटेड वॉइस में बि आहियो, जेको तव्हां हर्फन बोलाया, ख़ासि करे बचनि लाइ। ॿारनि कीअं ॻाल्हाइबो ख़बर अथव? नंढा ॿार ख़ुशि थींदा, जा वट छबरड़ी जाई, जा छबर घोड़ा चरन, जा घोड़ा लिदड़ियूं लाहिन,
जा लिडू कुंभरड़ा खणन जा कुंभर थावड़ा ठाइन जा थाव नंढड़ा बारड़ा बतड़ो खाइन जा भत कुतड़ा खाइन जा कुत्ता लैया पाड़े सुता कुत्ता लैया पाड़े सुता नंढड़ा ॿार खे ॻाल्हियूं ॿुधाए इहो केतिरे साल जो ॿार हुयो? हा न इन्ही ज़बान सां पंहिंजी अमड़ियूं जेके आहिनि जी मधर नंढे ॿार खे ॿोली माना ख़ुशि करण लाइ नंढो ॿार जेको आहे न हे करण खां पोइ आस्ते निंड पई वेंदो ऐं ॿार निंड कंदा आहिनि त कीअं कंदा आहिनि त उहो बि करे ॿुधायो असांखे हा नंढा ॿार मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि को हीअं सुम्हंदो को हीअं सुम्हंदो इन जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि बच्चा आहिनि साईं हा माशाअल्लाह जी तव्हां बच्चा खे ॾिसो ॿार त गुलनि वांगुरु हूंदा आहिनि असां पर थोड़ा वॾा वारा बच्चा आहियूं हा हाँ न मुंहिंजे लाइ तव्हां बच्चा आहियो जी इहा हा, ॻाल्हि त आहे। केतिरा बि वॾा थियो मुंहिंजे लाइ बच्चा असां पंहिंजे वालिदैन जे लाइ बच्चा ई आहियूं हा हा भले असां जेतिरा बि वॾा थींदा आहियूं। टांगे ते चढ़ियो टांगे ते न तव्हां असांखे चयो मां छॾी हिकु दफ़ो मां हा, छॾी तूं कोन चढ़ियो हुई न तव्हां मूंखे शेयर करायो फुल एंजॉय टांगे एॾी कवर हूंदी त झुझु कंदो आहे हा टांगे मज़बूत थी हीअं वेठो टांगो हले थो उनजो आवाज़ पर पहिरां घोड़ो हा इहो घोड़ो काॾे हलियो? इहो परे हले वियो न आवाज़ उहो ई ईंदो न हा हा ओ वाओ तव्हांजी सैर त ॾाढी सुठी हुई हा पहिरां वरी तव्हां पाण में विढ़ंदा कोन हो न न हा असांखे विढ़ण बि न घुरिजे न विढ़ण घुरिजे ईद जो मौक़ो आहे ऐं हमेशह विढ़ण बि न घुरिजे हा हाणे ॾिसो न असां लाइ सभु का जानवर बि पाण में प्यार था कनि जी तव्हांखे ॿुधायां जी ॿिली ऐं कुते जी पाण में मोहबत ॿिली कुते खे छा थी चए ऐं असां लाइ सभु तव्हां ॿारनि लाइ सभा का त ॾिसो उहे पाण में मोहबत था कनि असां छो विढ़ूं स्कूल में न विढ़ंदा कयो हा। विढ़ंदा आहियो न न स्कूल जी पढ़ाई जे लाइ ॿिली कुते खे छा थी चए छा थी चए मैं मैं आऊं मतलब मां अचां मां अचां गौर सां कुतो साम्हूं वेठो छा थिए वाओ केॾो भलो आहे ॾाढो मज़ो ईंदो अचे तव्हां सां असांजे व्यूअर्स खे बि ॾाढो मज़ो ईंदो हूंदो तव्हां एॾा सुठा सुठा आवाज़ त कढी ॿुधायो हाणे ख़ासि करे ईद जो मौक़ो आहे ईद में हाणे ॾिसो सभु तक़रीबन हर माना खाते में जिते किथे मोकिलियूं सभु वालदेन अमड़ अबू मिट माइट नंढड़ा ॿार सभु घर में हूंदा ऐं टीवी में ॾिसंदा ईद जो मौक़ो आहे ॿियो ॾींहुं आहे जी। ख़ुशि थींदा आहिनि इहे ॿोलियूं ॿुधंदा हा वाह वाह हुअं असांजो अॼु जो सेट बि ॾाढो प्यारो आहे ऐं लाइट्स बि ॾाढी प्यारियूं आहिनि ओ। त लाइट्स सां यादि आयो त तव्हां कुझु लाइट्स टाइप सां कुझु फन कयो कश्यप असां वटि पूरो प्रोग्राम पियो आहे उहो असां पोइ बि पुछी था सघूं पर हींअर असांखे हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट ब्रेक वठणु घुरिजे जी हा त मिलूं था ब्रेक खां पोइ पोइ वेलकम Welcome back, बैक नाज़रीन नाज़रीन। ही आहे असांजो ईद जो प्रोग्राम ईद ॿारनि जी ईद ऐं उनमें असां आहियूं मंसूर कलबाणी ऐं कशिफ राजपूत त दोस्तो अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं असां सां गॾु असांजो प्यारो महिमान मंज़ूर चांडियो बि आहे जेको हिकिड़ो मज़ाहिया फनकार आहे जंहिं असांखे ॿोलियूं पियो ॿुधायूं ऐं तव्हां असांखे कुझु ॿियूं ॿोलियूं ॿुधाए था सघो ॿोलियूं बाबा मूं वटि घणियूं आहिनि ख़ासि करे बचनि लाइ जी ठीकु आहे न हाणे मां तव्हांखे हे जेका लाइटिंग सिस्टम आहे न ॾिसो न बल्ब बल्ब जे वरनि था हा ॿिए ख़बर मां तव्हांखे हिन बारे में पुछो वियो कुझु हिन लाइटिंग जो वॾो मतिलबु हे न हुजे त मुल्क ऊंदा हा लोड शेडिंग केॾी आवाम परेशान आहे हिन ते जोक न कजे त ही लाइटिंग ॾुक कंदी हिन ते जोक बि ज़रूरी आहे हाणे ज़ीरो बल्ब कीअं थो ॿरे हुनजो अंदाज़ जी हा ॿुधायां जी, बटण ते कयूं इहो छा हो ज़ीरो बल्ब ज़ीरो बल्ब उन खां पोइ 100 वाट्स यानी नरम रोशनी बटण ते कयूं 100 वाट वाओ 100 वाट्स उन खां पोइ 500 वाट्स यानी रोशनी थोरी तेज़ बटण ते कयूं 500 वोल्ट्स काफ़ी ख़तरनाक हा हाणे 1000 वाट्स यानी फुल लाइट बटण ते कयूं ओहो इहा त ॾाढी काफ़ी डरावनी आहे अजीब हा मज़ो अचे पियो हा प्यारा ॿारो जी हाणे ॾिसो आख़िर में वरी ट्यूबलाइट आहे तव्हां नोट कयो हूंदो जॾहिं ट्यूबलाइट ऑन कंदा आहियो त पहिरियां छा स्टार्टर ॿरंदो आहे हा उन खां पोइ ट्यूब ॿरंदी आहे जी हा कीअं बटण ते कयूं ऐं
इहो थोरो ख़तरनाक आहे, ॿारनि खे ॾेखारण काफ़ी ग़लती थी वेंदी। तव्हां मूंखे हिकु हैरान पई थिए, ईद जो मौक़ो, ख़ुशी जो ॾींहुं, तव्हां कारा कपिड़ा छो पाता आहिनि? असां हिकिड़ो ट्रेडिशनल लुक कयो आहे, चुनी ज़रो पातो आहे, माशाअल्लाह, असां पाता आहिनि, सुठो थो लॻे। कपिड़ा पाता आहिनि, ऐं शलवार ब्लैक कमीज़ कपिड़ा त पाता आहिनि। पाकिस्तान जी उहे क़ौमी ड्रेस आहे हा। त मां पाए वञी। असां ईद खे थोरो तो मतलब पाकिस्तान टच पे रहना चाहियूं त पहिरें ॾींहुं ते असां थोरो आम लुक जीअं आहे अॼुकल्ह हा। थी थोरो मतलब कल्चरल लुक आहे, वरी इंडिपेंडेंस डे ते त उहो त सरप्राइज़ आहे। हा माशाअल्लाह। उहो त तव्हांखे सर्ट दे ॾेई ॿ ख़ुशियूं थियूं, हाणे ईद जी ख़ुशी अलॻि, इंडिपेंडेंस वरी मथां इंडिपेंडेंस, पर नंढनि ॿारनि खे वरी थोरो स्कूल बंदि आहिनि न, हाणे इहो थोरो थियो हूंदो जॾहिं स्कूल खुलियल हूंदा आहिनि त तव्हांखे पाण ख़बर आहे त हर स्कूल में फंक्शन हूंदा। हिन दफ़े माना इहा 14 अगस्त बि माना घर में ख़ुशी मल्हायो, ईद माना ॿ ख़ुशियूं थियूं। टे ख़ुशियूं, बारिश बि त थियणी थी, ॾाढो भलो बारिश मौसम अलाह हो बचाए पियो आहे। बाबा, बारिश अलाह बचाए। हींअर जेका बारिश पई त केॾो नुक़सान थियो, तूफान थी वियो, हा, गरीब शहर जी हालत ख़राब थी वई। असां केॾी ख़राब हालत सिंध में, अलाह ख़ैर कंदो। जी, ऐं तव्हां मूंखे ब्रेक खां पहिरीं हिकिड़ो फैन जो आवाज़ कॾहिं ॿुधायो हुयो? फैन, पखे जो आवाज़? हा यानी गर्मी? हा, गर्मी में डंडे वारो पखो, पेडिस्टल फैन तव्हां ॾिठो आहे न? पेडिस्टल फैन डंडे वारो, हीअ हलंदो आहे, इहो हाणे त घटि थियो आहे, पर कंहिं ज़माने में इन जो माना उरूज हूंदो हो डंडे वारो, यानी पेडिस्टल फैन। नओं पखो कीअं थो हले, उन खां पोइ 6 महीने खां पोइ पखो में फॉल्ट थो अचे, कीअं थो हले, साल खां पोइ पखे जी गारंटी ख़तम। डिफरेंट टाइप्स ॿुधाईंदो। हा, हाणे नओं पखो बटन त कयूं, पेडिस्टल फैन। ॾाढी सुठी आवाज़ पई ॾे, तॾहिं आवाज़ भई। हा, इहो नओं पखो, हाणे 6 महीने खां पोइ पखे में थोरो फॉल्ट अची वियो, बटन त हाणे पखे में अची वियो फॉल्ट, साल खां पोइ पखे जी वारंटी ख़तम, कीअं थो हले, बटन त ये तो हवा ही ना हो दे। अरे अंकल जा कम ही पूरा चवंद जी बाबा पखो ये जने पखे जी गारंटी खत्म थी त पखो वनी केड़े कम जो पखो खत्म थियो। हां इयो विकड़ो काफी टैलेंटेड हो ता त मूं हाणे कोई वर्ड्स ना आयो तव्हांजी तारीफ़ कयां, ॾाढो मज़ो ईंदो आहे। इनक्रेडिबल आयो तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो, मां तव्हांजी तारीफ़ कयां। हलो सही आहे। न असां तव्हांजी तारीफ़ कयूं, तव्हां असांखे अहिड़ी शइ ॿुधायो जंहिंसां असां तव्हांजी घणी ॿी तारीफ़ करे सघूं। हा माशाअल्लाह, तव्हां ख़ुशि करे। असां वटि हींअर थोरो असां हिकिड़ो ब्रेक था वठूं त नाज़रीन असां मिलूं था ब्रेक break खां खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन। त नाज़रीन असां काफ़ी मस्ती वारियूं ॻाल्हियूं करे वठियूं, काफ़ी मज़ो करे वरितो, बट हाणे असां टॉपिक आहे ईद। त हलो कुझु ईद ते ॻाल्हियूं था कयूं। त मां तव्हांखां पुछण थो चाहियां त तव्हांखे जेकी सभु खां पुराणी ईद आहे, तव्हांजी माना जेकी बि तव्हांखे सभु खां पुराणी ईद यादि हुजे, उन में तव्हां क़ुर्बानी जो जानवर कहिड़ो वरितो हुयो? शुरू में जॾहिं नंढा हूंदा हुआसीं ॻोठ ते बाबा साईं, शुरू खां इहो रवाजु आहे त माना ॿकरो वठी अचो। जी। ऐं जेकॾहिं 10-12 ॾींहं अॻु में ॿकरो वठंदो त सस्तो मिलंदो, जेकॾहिं वेझी ते अची वई त उहा 10,000 वारो ॿकरो जो घणे मिलंदो? 25,000 30,000। तॾहिं असां वाले साहब ॿकरो पहिरियां वठी ईंदो, पोइ उन सां इंजॉय कंदासीं ईद ते। ॻोठ जो माहौल हूंदो, उन में मतिलबु ॿकरे खे सिंगारण, ॿकरे सां मेहंदी सां लिखणु ईद मुबारक, ॾिठो तव्हां? ॾिठो मेहंदी सां लिखंदा आहिनि ईद मुबारक, इहो रेड कलर ऑरेंज कलर सां लिखियल हूंदो आहे। हा मतिलबु ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी आहे। ऐं तव्हांखे जॾहिं उहो जानवर क़ुर्बान थियो हुयो, छो जो तव्हांजो बाबा पहिरीं आणींदो हुयो त हुन अटैच थींदा हुयो, उन खां पोइ तव्हांखे ॾुख थींदो हुयो जॾहिं उहो माना क़ुर्बान थी वेंदो? उन टाइम ते असां साम्हूं कोन वेंदासीं, नंढा हूंदासीं, मोहबत थी वञे न, मोहबत थी वञे। ऐं ॿियो वरी उहो जॾहिं गोश्त घर में थो अचे त अजीब माना हिकिड़ी मोहबत हूंदी आहे, मतिलबु 10 ॾींहं ॿकरो गॾु रहे, पर क़ुर्बानी आहे। गोश्त सां यादि आयो त तव्हां नंढपिण में गोश्त खाईंदा हुयो या न? गोश्त त सभु को खाईंदो आहे, तव्हां कोन खाईंदा? असां घटि खाईंदा आहियूं। छो? पसंदि आहे, मतलब कॾहिं कॾहिं कबाब या कोफ्ता ईअं खाईंदा। जॾहिं कबाब या कोफ्ता अहिड़ी भली शइ हूंदी आहे न त हर कंहिं खाधे दिलि न पाण ॿुधो न, ॿकरे जा हूंदा आहिनि 3 हिसा। हा, ठीकु आहे, हिकिड़ो ग़रीबनि जो, ॿियो
पंहिंजो पंहिंजो हेॾी खणनि हा ॿियो पंहिंजो जेको हिसो पूरो हूंदो उहो छा रखंदो न फ्रिज में काॾे वेंदो खाईंदो न उहो हा कोन खाईंदो खाईंदो। त तव्हां चओ था गोश्त कोन खाईंदा असां कोन खाईंदा आहियूं मतिलबु असांजा मूंखे वॾा खाईंदा आहिनि माना पेरेंट्स खाईंदा मूंखे आहिनि गोश्त पसंदि न आहे मां फास्ट फूड खाईंदी आहियां ईद जे ॾींहुं ते हा मां हिकिड़ी प्लेट कबाब ऐं कोफ्ता खाई वठंदी हा आहियां हाणे हिन दौर में तव्हांखे भई ईद ख़र्च मिलंदी आहे हा तव्हांखे मिलंदी हुई असांजे ज़माने में सस्ताई हूंदी असांखे 4 आना खीसे में हूंदा 8 आना खीसे में हूंदा त ख़ुशि थींदा हुआसीं ऐं तव्हांखे 100 रुपए मिलंदो न त बि चवंदो बाबा अञा 100 हा मोकिलियो असां अॼुकल्ह सभ में छा थो थिए महांगाई थी वई आहे न बाबा हाणे अॼुकल्ह जे ज़माने में ॿार हज़ार त ख़र्ची वठंदा आहिनि हा असांजे ज़माने में महांगाई कोन्हे बरकत हुई बरकत हा हूअं बरकत जेको ॾिसो 98 आहे 98 जेको तव्हां 4 आना चओ था असांजी हाणे ज़माने जे पैसे में 98 में केतिरो मतिलबु आहे मतिलबु हाणे ज़माने जा पैसा केतिरा 98 केतिरा हूंदा तॾहिं में न उन टाइम में बरकत हूंदी तव्हां नंढनि ॿारनि लाइ इहो सबक़ु आहे त उन टाइम में पुराणे ज़माने में बरकत हूंदी ऐं वॾड़ा जेके हूंदा हुआ न उहे माना असांजा बुज़ुर्ग जेके हा उहे मतिलबु अॼु कमायूं शाम खाधूं सुबुह जो अलाह ॾींदो जी इहा ॻाल्हि तव्हां सम्झो था सुबुह जो अलाह ॾींदो चवंदा अलाह सिज उभरण खां माना पहिरियां माना पेट लाइ कुझु इंसान खे ॾींदो आहे त माना ॿियो ॾींहुं परेशान न थिए इंसान हाणे सुबुह हाणे अलाह ॾींदो हाणे छा आहे उहो रखूं था पर भरोसो न आहे साईं साल ई अन हलंदो अलाए कोन हलंदो माना एतमाद ख़तमु थी वियो आहे अॻे ज़माने में एतमाद हूंदो हो भरोसो हूंदो हो मालिक ते हा इहा ॻाल्हि बि आहे ऐं तव्हां माना जॾहिं ईद थींदी हुई तव्हांजी त हुनमें तव्हां ख़र्ची जेकी बि तव्हांखे मिलंदी त तव्हां हुनजो छा कंदा हुयो कहिड़ी शयूं वठंदा हुयो शयूं जेके मिलनि थियूं न टाफियूं इहे चूपड़ियूं इहे छा चइबो आहे जेको लॉलीपॉप लॉलीपॉप इन सिंधी लफ़्ज़ छा अथव चूपड़ी हा लॉलीपॉप त अंग्रेजी लफ़्ज़ थी वियो न असां सिंधी ॻाल्हायूं न हलो सही सिंधी ॿोली आहे चूपड़ी हा सिंधी ॻाल्हायूं तव्हांखे डॉक्टर थियण जो शौक़ु न आहे पोइ तक़रीबन माना 50 या 60-70% माना इहो हूंदो आहे त डॉक्टर थियूं 80% तो डॉक्टर में छा आहे उहो उनखे नफ़रत कंदा डॉक्टर में इलाजु थिए थो हिननि जो जेके पेशेंट हूंदा आहिनि जेकॾहिं ऑपरेशन थिए थी या थिए थी उहो ऐं नवां कपिड़ा में त राति जो निंड कोन ईंदी असांखे हा मूंखे ईद जी राति सॼी राति निंड कोन ईंदी आहे पोइ मां इन जे करे मेहंदी लॻाईंदी कपिड़ा कॾहिं पाईंदासीं हथ खाली माना हिकिड़ी एक्साइटमेंट हूंदी आहे त असांखे सुबुह जो नया कपिड़ा पाइणा आहिनि इंतज़ार न आहे थींदो निंड बि न ईंदी पर वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे मसाला शॉपिंग करे अचो ऐं आख़िरी मसाला राति आहे सुबुह जो ईद अची घर में ॾिसो त कपिड़ा जेके न सही न वणनि कोन था उहो छा कयूं अच्छा त तव्हां ईद में बचपन में तव्हां जीअं असां था कयूं मतिलबु ईद जे लाइ मोबाइल में नई सिम कार्ड विझणो पवंदो ताकी सेल्फीस कढी सघूं स्टोरेज घटि करणो हूंदो आहे वरी असांखे कार्स बुक कराइणियूं आहिनि जंहिं मां आहे न बुक कराईंदा आहिनि घुमण जे लाइ वरी कपिड़ा वठंदा आहिनि वरी मेकअप मायूं त ई कंदियूं आहिनि मूंखे मेकअप न आहे पसंदि त मां कोन कंदी आहियां पर इहे सभु कुझु तयारियूं तव्हांजे ज़माने में इहे तयारियूं हूंदियूं बचा ॾिसो न जीअं फैसिलिटी वधी वई आहे मोहबतूं ख़तमु थी वञनि हाणे अॻु में तव्हां ख़बर आहे केरु कंहिं ख़त लिखंदो हो मिसाल केरु मतिलबु कराची में ख़त लिखे थो लाड़काणे त हफ़्ते इंतज़ारु हूंदो त ख़त कॾहिं थो अचे इहा केॾो जसूस हूंदो आहे दिलि में त ख़त केॾी महिल थो अचे वरी ख़त लिखण उहा मोहबत वधीक हूंदी हाणे अगरि हर हथ में मोबाइल आहे हाणे हींअर मोकिलियो मैसेज था सिस्टम ओॾी महिल आहे अची वियो बाबा उहा जेका जल्दी में फोन अॻी जेका मोहबत हूंदी उहा हाणे न रही आहे जी हाणे सम्झी तव्हां वॾड़ा तव्हांखे ॿुधाईंदा हूंदा हा त मिसाल कचरियूं थींदियूं मिसाल ॻोठनि में जेके उतां हूंदियूं मिसाल वॾड़ा हुते वेंदा आहिनि या त ॿाहिरनि जो खाधा सादा हूंदा त हाणे वक़्तु जो शो खे एंड करण जो जी त दोस्तो असांजा व्यूअर्स थैंक यू सो मच तव्हां एॾियूं ॻाल्हियूं कयूं तव्हां असांखे एॾो पंहिंजो अंदरि जो टैलेंट ॾेखारियो ऐं व्यूअर्स खे थैंक यू सो मच तव्हां असांजो पूरो शो ॾिठो ऐं ॾाढो असां बि इंजॉय कयो तव्हां बि इंजॉय कयो हूंदो ऐं जेतिरो लाइव हिते जिते इंजॉय आहे न ओतिरो आई थिंक टीवी में ॾिसण में एतिरो तव्हांखे इंजॉय ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं थैंक यू सो मच तव्हां मतिलबु असां सां गॾु पूरे शो में ॾाढो मज़ो आयो ईद ऐं तव्हांखे आख़िर में ईद जो काफ़ी सारियूं मुबारकूं ऐं मां आहियां तव्हांजो दोस्त मनसूर कलबाणी ऐं मां आहियां कशिफ राजपर त असांजे तरफ़ां तव्हांखे ईद जो ॿियो ॾींहुं बि मुबारक हुजे त इन सां ई असां पंहिंजो प्रोग्राम एंड था कयूं ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़